अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, तव्हांखे कंदकोट खां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दुरानी महर कचे जे इलाइक़े में मुग़वियुनि जे बाज़ियाबी लाइ एसएसपी अमजद अहमद शेख जे अॻुवाणी में 6 ॾींहनि खां हलंदड़ ऑपरेशन दौरान पुलिस खे वॾी कामयाबी मिली वई आहे। हिकु हफ़्तो अॻु अगवा थियल पुलिस एहलकार अताउल्ला बाजकाणी समेत 6 मुग़वियुनि खे पुलिस बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। उन हवाले सां असां तफ़सील मालूमात कंदासीं असांजे रिपोर्टर कुदरतुल्ला मीरानी खां। जी कुदरतुल्ला, छा तफ़सील आहिनि? जी, कंदकोट के कच्चे वारे इलाके दुरानी महर में मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ एसएसपी कश्मीर अमजद अहमद शेख जी अगवानी में 6 ॾींहं खां हलंदड़ ऑपरेशन दौरान पुलिस के वॾी कामयाबी मिली है। एक हफ़्तो अॻु अगवा थियल पुलिस एहलकार अताउल्ला बाजकाणी, चौकीदार पुनल बालकाणी, खैरपुर वाज़ी, 4 फनकारन दरबान भट्टी, मुजमिल इखलाक, सोहेल भट्टी समेत 6 मुग़वियुनि के पुलिस बाज़ियाब करण जी दावा कई है। पुलिस मुताबिक हलंदड़ ऑपरेशन दौरान धाड़ियल जो घेरो तंग थियण सबबि पुलिस के दबाव में अची धाड़ियल समूरनि मुग़वियुनि के छॾे फरार थी विया, जंहिं बाद 6 मुग़वियुनि के हथ करे बाज़ियाब कराए वरितो आहे। हथियारबंदनि हफ़्तो अॻु पुलिस एहलकार अताउल्ला बाजकाणी ऐं चौकीदार पुनल बालकाणी के जमाल जी हद में अगवा करे विया हुआ, जॾहिं त 4 ॾींहं अॻु खैरपुर वाज़ी 4 फनकारन दरबान मुजमिल ऐं इखलाक सोहेल भट्टी के शादी के प्रोग्राम के बहाने धोखे से घुराए अगवा कयो हो, जैसे असीं अॼु बाज़ियाब करायो है। एसएसपी जो चवण हो त कच्चे में ऑपरेशन के वधीक तेज़ कयो वेंदो। जी, वॾी महिरबानी कुदरतुल्ला मीरानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।